मोर ये सुवराणी केर हुई? ही घर त रेस बहावल खान जो है। किथे रेस बहावल खान जी धीअ त कोन हुई? थी सके तो, पर उन सां असां जो छा वियो? हिक नज़र सां सब कुछ लुटिजी वियो। ऐं तूं तो चई त असां जो छा वियो? अदा शेर खान, परदेस में दिलड़ी अटकाइण जो अंजाम जी ख़बर थई? मोर आशिक अंजाम न ॾिसंदा आहिनि। मोट मिली न, हिन तरह जे अॻियां देरो जमाए वेही रहंदुसि। छा हिन वक्त हित वेहण जो प्रोग्राम ठाहे थई छा? ब विखू अॻिते हल। हींअर त ॼाण सुञाण कोन्हे, अञा त पहिरीं नज़र ॾिठो अथमि। दिलबर खे बदनाम करण जो को बि इरादो कोन अथमि। अदा शेर खान, थोड़ो ख्याल सां, ही ॾाढनि जो ॾेह आहे। हा मोर, ही ॾाढनि जो ॾेह आहे। जे कुर्ब सां पेश आया त ही सिर लाहे कदमनि में रखंदोसां। जे ॾाढ ॾेखारियऊं त सिर लाहे रखंदोसां, जो त ही शेर खान कंहिंखों घटि न आहे। अच मूंसां। बाबला साईं, मां त कोन कुझुस, पर जेकॾहिं हे खिटिन में हरिया आहिनि त ये रोज़ पिया ईंदा। हाणे जेको तव्हांजो हुकुम हुजे, कुर्ब सां उन्हनि खे रोके था छॾियो या त पोइ असांखे इजाज़त ॾियो। केर एरियो आ? कंहिंजी ॻाल्हि थो करे अकबर? शेर खान ई मोर जी। शेर खान? मोर? हा जानो, तूं या जांच कर त इहे असांजे ॻोठ में छो आया आहिनि ऐं केॾे पिया पंध कनि। पर शेर खान रहीम खां घर ख़रीद कयो अथव। हाणे त बोतार साईं, वो हिते बि अची वञी सघेव थो। रहीम जी हा मजाल जो असांजे पुछण खां बग़ैर हिक गैर मर्द खे ॻोठ में घर विकिणी ॾिनो अथई। बाल गई, रहीम खे पैसा सुठा मिलिया हूंदा तॾहिं। न जानू, शेर खान खे हिते वेहण कोन ॾिबो। तूं वञ ऐं वञी शेर खान खे हितो अचिया। वो तो घर में लॾो बि लाहे चुका आहिनि। हाणे उन्हनि खे घर मां तॾे कढण बि नामुमकिन आहे। पहिरियां वञ ऐं वञी ने रहीम जी खिल लाहे हुन खां पुछ त हुन असांजी इजाज़त खां सवाइ हुन खे हिते घर छो ॾिनो। ऐं हुन शेर खान खे केतिरे में घर ॾिनो आहे, ओतिरा पैसा असां हुनखे ॾियूं था। ऐं हुनखे चओ त शेर खान खे हुन जा पैसा हू वापसि करे। जानो जान बाज़िर आहे, पर रहीम जे उबते सौदे ते रहीम जी बि जान वई। हा जानो, जे शेर खान वारनि खे हितां लॾाए वापसि न चई त पोइ हिन रहीम जो ख़ैर न आहे। तूं वञ, रहीम सां मिली अची सॼो हवाल अची मूंखे ॿुधाए। जे रहीम तोसां सुर न करे त गिच में हथ विझी केले हिते मूं वटि वठी अचेसि। अहिड़ा ठुड़कू छुड़कू जानो खां सिधा न थिया न त पोइ लानता जानो ज़िंदगीअ ते। अकबर अचो। ईअं दोॾा फाड़े पियो ॾिसे ॼण त पहिरीं की छोकिरी खे ॾिठो ई कोन अथसि। इन में हुन वीचारे जो कहिड़ो ॾोह? तूं आहीं अहिड़ी, जेको बि तोखे ॾिसे थो उन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी थी वञे। अच्छा भला इहो ॿुधाए त ही हुयो केरु? अलाए, मूंखे कहिड़ी ख़बर। मां त घणो शहर रहंदी आहियां ऐं कॾहिं कॾहिं ॻोठ ईंदी आहियां, ऐं तूं त सदाईं ॻोठ में आहीं ऐं ॻोठ जा माण्हू बि न सुञाणे। जेकॾहिं ॻोठ जो हुजे त ज़रूर सुञाणा। ॿाहिरियों आहे, मूं बि पहिरियों चकर ॾिठो आहे, कहिड़ी ख़बर त केरु आहे। बाक़ी लॻे रेस पियो। बस हाणे बस,
घणी हुनजी तारीफ़ न कर। छो तोखे साड़ तो थिए छा? मां साड़ छो कंदसि? ईअं थींदो आहे। मां छो साड़ कंदसि? मां उन्हनि मंझां न आहियां जो ॿिए कंहिंखे ख़ुशि ॾिसी साड़ करियां। उहा त तूं आहे। जगह मुंहिंजी, मिल्कियत मुंहिंजी, मां विकिणा या किराए ते ॾियां, इन में तव्हांजो छा वञे? भाई मैं तुझे दिमाग छाते ख़राब थियो आहे? या ख़बर अथई त तूं ॻाल्हाई कंहिंसां पियो? ख़बर आहे जानू सां पियो ॻाल्हायां। तूं रहिस नहीं जो एॾो आकड़ जी थो ॻाल्हाई। सम्झाजे न कुल बार ज़बान सम्झ में न ईंदी। जानू कुझु नमूनो ॾेखारणो पवंदो। जानू तूं छा कंदे? मां को तुंहिंजे कड़े ते न आहियां वेठो। दिलदार अच्छा चल अकबर ॾिसो छा था वठो मत मूंखे हथ लाथो अथव। ॾिसो छा था धूड़ मथे ये खबर है आई गाल समझ नहीं आया पंजे तारफ कराया। मूं 5 लख में जगह विकिरो कई। ये करे पेड़ी आ गाल करिया त एडो बेस्तो थिया। अज रात हुन के पैसा दैया आ पोच बंगले ते जरा सगा 5 लख रठे आई जई न कई न त तू जी खबर इते खोटिंदो साईं इते अचो। वाड़े शेर खान यार वाह अला खुश कंदी के दा दुआऊं दियो तोखे। चाची ये घर कीअं लॻो? अबा तो त असांखे दोज़ख मां कढी बिश्त में आंदो आहे। मां त तुंहिंजे लाइ जेतिरियूं बि दुआऊं घुरां उहे घटि आहिनि। तुंहिंजो त असां हिकु बि थोरो नथा लाए सघूं शेर खान। दिल सां दुआ कई न ॼण त सभु थोरा लही विया। मूंखे तव्हांजे दुआउनि जी त ज़रूरत आहे। यार शेर खान असां त हर वक्त तोखे दुआऊं कंदा रहूं था। मूंखे घुर्ज बि त उन्हनि जी आहे यानी दुआउनि जी। तव्हां ख़ुशि यानी मां ख़ुशि। असांजी दिल त तॾहिं ख़ुशि थींदी जॾहिं वली दाद जो लाश रस्ते ते तड़पंदो ॾिसंदासीं। हिक खे त जबल अस्पताल मोकिलियो आहे, बाक़ी ॿियनि खे मां क़बर भेड़ो कंदुसि। पुट इन खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजी नाज़ा खे दुश्मननि जे क़ैद मां छॾाया आहे न त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदसि। अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे गुनाहगार न कर। मां कीअं तो पंहिंजा पेर धोए तोखे पीआरे सघां? तव्हां सभिनी जूं जायूं मुंहिंजी हिन दिल में आहे, हिन दिल में। अॼु तव्हां हिन घर में महफ़ूज़ जाइ ते पहुची विया आहियो। सुभाणे अलाह कंदो त नाज़ा बि अची वेंदी। अदा शेर खान हाणे त हिते जबल खे बि रहाए सघूं था। हाँ जबल खे बि रहाईंदासीं, पर हिन वक़्तु जबल ते मौला दाद जे क़त्ल जो केस आहे। जेकॾहिं जबल खे हिते रहायोसीं न त जबल सां गॾु तव्हांखे बि पुलिस तंग कंदी। पर शेर खान अकेलो जबल ते सूरन चाचा मां अची वियो आहे न, तव्हांजो त बिलो कयो
सलाह कंदो त जबल जो किलो करे तव्हां परेशान न थियो तमाम जल्द जबल खे बि कंहिं महफ़ूज़ जगह ते पहुचाईंदुसि उन खां पोइ वली दादा सां आख़िरी चक्कर ॻाल्हाईंदुसि जे न मञई उन्हनि खे ॿुधाईंदुसि त शेर ख़ान शींहुं आहे शींहुं ऐं शेर ख़ान जे साम्हूं थियण सम्झ त ॼण मौत खे दावत ॾियण अदा दे खबर अनवर अञा डॉक्टर को बासरो नथा ॾियनि जेकॾहिं ते डॉक्टरनि जो को चालू न आहे त पोइ अदा खे किराते छो न थिया इहा बि मूं डॉक्टरनि सां सलाह कई आहे अदा तूं छा था चव इन हालत में खणाए वञण ख़तरे खां खाली न आहे बाक़ी डॉक्टर इहो आसरो ॾियनि था त अॼोकी राति ऐं सुभाणे के ॾींहं ताईं होश में अची वेंदो ये समझ ये 24 कलाक दा मौलादात मौत जे वात में आ जेकॾहिं ये 24 कलाक गुज़रिया न त पोइ यार खतरो डरी वेंदो अदा जेकॾहिं 24 कलाक न अनवर न अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर अदा मौलादात के कुछ कोन थींदो असांजो भाउ शींहुं आहे शींहुं मां मञा थो त हू मौत जे वात में आहे पर मौत खे बि मात ॾेई छॾींदो तूं ॾिसजे 24 कलाक गुज़री वेंदा असांजो भाउ ज़िंदा हूंदो नसीबन ही कहड़ा रंग रचाया नसीबन ही कहड़ा रंग रचाया छावधीव्या थ्या पंहिंजा परावा बावल से मां शेर खान सां ॻाल्हाया आहियां हू नथो मञे चए तो त सौदो थी चुको आहे ऐं मुड़ुस माण्हू जी हिकु ज़बान हुजे पर तो या बेवकूफ़ी कई कीअं असां सां बि सलाह न कई ग़लती थी वई बाबल सिंह तुमने क्या गलती तो थे हाँ बस चलो बस हेठ कर उतार छत से ते मथो तो फाड़ा से इते तो गलती थी या जानू मुंह मिस्किन के मारण में तोखे छा मिलंदो हाणे त ग़लती थी वई आहे हाणे मां छा कयां हुन ग़लती मनी ॻाल्हि ख़तम हाणे ॻाल्हि ॿुध तूं वञ शेर ख़ान खे वठी आ शेर ख़ान सां मां थो ॻाल्हायां हिन खां ॾाढो आहे असां खां त ॾाढो न आहे न शाबाश वठी आ शेर ख़ान खे हाज़ुर बाबा वञांसि तो अदा तू कल खां वठी अखि नाहे बंदि कई तू हली आराम कर मां अदा मौलाद आदत वेहां थो मुंहिंजो शींहुं भाउ मौत जे बिस्तर ते सुतल आहे ऐं अनवर तू चवीं थो त हली आराम कर मूंखे निंड ईंदी
मूंखे सुकून ईंदो। मुंहिंजे अखियुनि खां निंड त कोहे दूर हली वई आहे। बस सिर्फ इन इंतजार में आया त मौलादाद हिकु दफ़ो अखियूं खोले होश में अचे। पोइ जेकॾहिं मूं सॼी दुनिया खे बाहि न लॻाई त मुंहिंजो नालो बि वलीदाद न आहे। वलीदाद। तू छा थो समझी त मुंहिंजे मन में सुकून आहे? न अदा न, मुंहिंजे अंदर में बाहि थी मरे, बाहि। जेकर तू हींअर बि इजाज़त ॾे न। अनवर न, सब्र कर। सिर्फ हिकु दफ़ो अदा मौलादाद होश में अचे ऐं खेरनि सां घर पहुचे। वो वॾी बास बासी आहे। अदा मौलादाद जे लाइ हिकु वॾी खेरात कंदुसि। उन खां पोइ दुश्मननि जा सिर लाहे मौलादाद जे मथां गौर कंदुसि, गौर कंदुसि। अदा मौलादाद सुबह ताणी होश में अची त वेंदो न। शायद अदा मौलादाद खे कंहिंजी नज़र लॻी वई। असांजी दुआऊं अदा मौलादाद सां गॾु आहिनि, गॾु। वो असांखे छॾे कोन वेंदो अदा, वो असांखे छॾे कोन वेंदो। तू संभाल पाण खे। अनवर अञा त अदा पीरल जी जुदाईअ जो ज़ख़्म हिन दिलि तां लथो ई न आहे। मौलादाद खे कुझु थियो न। यार मां बर्दाश्त करे कोन सघंदुसि। जेकॾहिं मौलादाद खे कुझु थियो त तुंहिंजो ही बाप मरी वेंदी, मरी वेंदी। शेरखान तू असांजे ॻोठ में घर वरितो। असां भी पंहिंजे तरह जा चङा ऐं राज भाग वारा आहियूं। ठीकु आहे शेरखान, जे तव्हां हिते रहणु चाहियो था त भली रहो, पर तव्हांजे तरफ़ खां मूंखे का शिकायत न मिले। जेकॾहिं मूंखे का शिकायत मिली न बाउल खान न, असांजे तरफ़ां असां हिते इज्जत सां रहणु चाहियूं था ऐं असांखे इज्जत सां रहणु ॾियो। ऐं बाक़ी जेकॾहिं कंहिं ॾाढ या जबर कयो न त पोइ बाउल खान लठ जो जवाब कुहाड़ीअ सां
ऐं कुहाड़ीअ जो जवाब इन हथियार सां। खुदा अल्लाह बाबा जानू इन शेर खान खे नज़र रखिजो। जॾहिं बि का थोड़ी बि ग़लती करे त हिन ॻोठ मां धक्का ॾेई ॿाहिरि कढिजोसि। जानूअ जी जान बहादुर आहे, पर इहे हिन ॻोठ मां निकिरण वारा न अथई। पर थोरी जे तेरी कयूं न त पोइ जानू जिन सन जिन जो पोयां पवंदो न उनखे जा मारे जा खारे। जे इज़त सां रहियो त अखियुनि ते, बाक़ी ॾाढ ॾाढ त बहावल ख़ान खे बर्दाश्त